दोस्तों, इहो मोहतरम साईं एजाज़ जिस्कानी जी अॼोके मुशाइरे में कई आयल महिमाननि जी आज्ञा समेत सिंध जी मौजूदा सूरत हाल ते पंहिंजा ख़ूबसूरत वीचार वंडिया ऐं असां इहा उमेदु रखूं था, पूरो अज़म बि आहियूं त सिंध तारीख़ जे जंहिं मोड़ ते अची बीठी आहे ऐं सिंध जे शऊर जेको उन समूरे तहरुक खे उभार अर्पियो आहे, उहो यकीनन सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो शानदार ऐं तारीख़ी बाब आहे। अॼु सिंध सरापा एतिजाज आहे। अॼु सिंध जे वजूद ऐं बका जे मसइले ते रोडनि ऐं रस्तनि ते आहे ऐं उन सूरत हाल में असां सम्झूं था अदीबनि ते शाइरनि ते हिकिड़ो फ़र्ज़ु आइद थिए थो ऐं माज़ी जी तारीख़ में सिंध जी क़ौमी तहरुक जे हवाले सां सिंध जे वजूद ऐं बका जे मसइले ते अदीबनि ऐं शाइरनि जो किरदारु इंतिहाई लाभाइतो ऐं नतीजा खेब रहियो। उहो ई सबबु आहे जो 1 यूनिट खां वठी MRD जी तहरीक ताईं सिंध जे शाहकार अदब ऐं सिंध जी शाहकार शाइरी इन माण्हुनि में हिकिड़ो शऊर जो जेको ॾीओ वारियो, उहो ॾीओ अॼु बि बहाल जारी ऐं सारी आहे। ऐं सम्झां थो मौजूदा वक़्त में बि सिंध जो अदीब ऐं शाइर पंहिंजे फ़र्ज़ खां गाफ़िल न आहे। तोड़े जो खोड़ सारा असांजा मज़ाहिमती शाइर मज़ाहिमती अदीब पंहिंजे लिखड़नि में अहिड़े क़िस्म जो इज़हार करे रहिया आहिनि, पर वरी बि रोडनि रस्तनि ते असां उहा ई मज़ाहिमत ॾिसूं था जेका 60-70 जे ॾहाके में हुई। तो मजमूई तौर ते इहो तासिर मौजूदु ज़रूरु आहे त 1 यूनिट जे दौर खां वठी 60-70 जे ॾहाके जो जेको असांजो मज़ाहिमती अदब हो, जेका मज़ाहिमती शाइरी हुई, उन जूं मुकमल तौर ते असां अञा सिकूं लाहे कोन पिया सघूं। उन जे बावजूदि बि जेके दोस्त हिन समूरे सफ़र में पंहिंजूं कोशिशूं कनि पिया, उन्हनि खे जस आहे हर को पंहिंजे वस ऐं वितायर सिंध जे वजूद ऐं बका जे मसइले ते पंहिंजो आवाज़ु बुलंद पियो करे ऐं आउं सम्झां थो इन क़िस्म जी ॿधी एके इतिहाद जो मुज़ाहिरो इन तरतीब सां इन नज़म ऐं ज़ब्त सां अञा बि बहितर खां बहितर मंज़िल तरफ़ रवां थियो त सिंध जा समूरा ॾुख ऐं दर्द इनशाला असां पूरी उमीद आहियूं त सिंध जे दर्दनि जी का न का दवा ज़रूरु ठाहे सघंदासीं, को न को नतीजो ज़रूरु कढी सघंदासीं। पोइ अॼोके हिन मुशाइरे जे हवाले सां असांजा खोड़ सारा शाइर दोस्त वेठा आहिनि। शुरूआत आउं सीनियर आहियां सभिनी जूनियर आहियां सभिनी खां। मुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे, नंढड़ो तरह ते कोन्हे को केर त रही आहे। कर सिंध जी हिफ़ाज़त मैदान ते अची वञ, कर सिंध जी हिफ़ाज़त मैदान ते अची वञ, वेरी ते वार कर को थी मुड़स अॼु मची वञ। कर सिंध जी हिफ़ाज़त मैदान ते अची वञ, वेरीअ ते वार कर को थी मुड़स अॼु मची वञ। दुश्मन खां दाव खटबो बुनियाद उन जो पटबो, दुश्मन खां दाव खटबो बुनियाद उन जो पटबो, फाइण जो नींहं सांधे निर्वार थी नची वञ, फाइण जो नींहं सांधे निर्वार थी नची वञ। जीजल लाइ जान ॾेई छॾ, जीजल लाइ जान ॾेई छॾ उन रंग में रची वञ, फाइण जो नींहं सांधे निर्वार थी नची वञ। जीजल लाइ जान ॾेई छॾ उन रंग में रची वञ। ही इश्क कोन घटबो नोड़ी जियां पियो वटबो, नफ़रत जा कोट डाहे कुल्फत खां पिण बची वञ, नफ़रत जा कोट डाहे कुल्फत खां पिण बची वञ। मोहब्बत जो मच मचाए परवानो थी पची वञ। ॼेरे जो लीको लटबो, ॼेरे जो लीको लटबो हरगिज़ न पुठ ते हटबो। सूरीअ ते साह निकिरे पर ॻाल्हि चई सची वञ, सूरीअ ते साह निकिरे पर ॻाल्हि चई सची वञ। थी सूरमो सिपाही करे गैर सां कची वञ, दुश्मन जे सिर खे सटबो कुल्हनि खां कंध कटबो। कर सिंध जी हिफ़ाज़त मैदान ते अची वञ।